अस्सलाम वालेकुम प्यारा बारो। वालेकुम सलाम सर। कीअं आहियो बेटा? ठीक आहियूं सर। अॼु असां छा पढ़ंदासीं? रियाज़ी सर। जंहिंमें सजन अदनि जो तसवर पढ़ंदासीं असां। सजन अदनि जो तसवर। इहो असां पढ़ी आया आहियूं, असांजो क्लास हली रहियो आहे। अॼु असांजो पेज नंबर आहे 36। पेज नंबर आहे 36। उन में आहे असांजो मकानी मुल्क जी सुञाणप करियो, मकानी मुल्क जी सुञाणप करियो, जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे प्लेस वैल्यू। माना जेका असां पढ़ंदा आहियूं एका ॾहाका जेके पढ़ंदा आहियूं न, त हुन में असांजो जेको अंग आहे उहो कहिड़ी जॻह ते आहे, एके में आहे, ॾहाके में आहे, सव में आहे, कहिड़ी जॻह ते आहे। ठीकु आहे। हाणे हिन में लिखियलु आहे 7 एका 6 ॾहाका। ठीकु आहे। छा थियो? 7 8 में 7 जो मकानी मुल्क एको आहे। 7 जो मकानी मुल्क छा आहे? माना हे 7 जेको आहे असांजो एको आहे। 7 असांजो छा आहे? ऐं 6 असांजो छा आहे? ॾहाको। 6 असांजो छा आहे? 7 एका 6 ॾहाका 7 8। हाणे हिन में 7 जो छा थियो? मकानी मुल्क 7 एको थी वियो। ठीकु आहे। हाणे हिन में आहे 2 एका 4 ॾहाका, जंहिंमें असांजो गोल लॻल आहे, सर्किल लॻल आहे। हाणे पुछे थो सर्किल वारे जो जेको आहे प्लेस वैल्यू छा आहे, यानी मकानी मुल्क छा आहे। हाणे हे जा सर्किल में छा आहे, कहिड़ो अंग आहे? 4 आहे। 4 जेको आहे छा आहे? 4 जो मकानी मुल्क ॾहाको आहे। 4 जो मकानी मुल्क ऐं 2 जो मकानी मुल्क छा थींदो बेटा? एको। 2 जो मकानी मुल्क छा थींदो? ऐं 4 जो 4 ॾहाको थींदो। ऐं हे घणो आहे? ॿुड़ी एको 5 ॾहाका घणा थिया? 5 एको 5 ॾहाका। हाणे हिन में छा थो चवे? ॿुड़ीअ जो मकानी मुल्क एको आहे। ॿुड़ीअ जो मकानी मुल्क ऐं 5 जो मकानी मुल्क छा थींदो बाबा? ॾहाको। 5 जो मकानी मुल्क छा थींदो? ॾहाको। अहिड़े तरीक़े सां असां ॿिया हिसाब बि करे सघूं था पिया। हाणे अहिड़े तरीक़े सां तव्हां पाण मश्क कंदव, मुख़्तलिफ़ अंग लिखी करे छा कंदव? मिसाल तौरु 6 एका 5 ॾहाका घणा थी विया? 56। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो 6 छा आहे? 6 एको आहे। ठीकु आहे। 6 एको आहे ऐं 5 छा आहे? ॾहाको। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया अंग बि लिखी सघो था। ॿुड़ी एको 1 ॾहाको घणा थी विया? 10। ॿुड़ी एको 1 ॾहाको 10 थी विया। हाणे हिन में जेको आहे 10 में ॿुड़ीअ जो छा आहे वैल्यू? ॿुड़ी एको आहे। ठीकु आहे। ॿुड़ी एको आहे ऐं 1 छा आहे? 1 ॾहाको आहे। ईअं ई तव्हां 1 खां वठी 1 खां 50 ताईं अंग लिखंदव। उन्हनि में जेको आहे एका ऐं ॾहाका तव्हां पाण में इहो होमवर्क आहे तव्हांजो। ठीकु आहे बेटा। हाणे अचूं था अॻिते। असांजो छा थो चवे? हाणे चवे थो नीरे रंग जे खाननि में ॾिनल अदनि जो मकानी मुल्क लिखो। हाणे नीरो रंग कहिड़ो आहे बेटा? हे ब्लू वारो जेको आहे नीरो रंग आहे। ठीकु आहे। हाणे हिन में 2 कलर आहिनि, हिकु नीरो आहे, ॿियो पीलो आहे। हाणे पीले जो मकानी मुल्क छा आहे? 7 एको आहे। 7 छा आहे? एको आहे। पर असांजे सवाल में छा चयो? नीरे रंग वारे जे खाने में ॾिनल अदनि जो मकानी मुल्क लिखो। ठीकु आहे। हाणे छा लिखंदासीं? 1 छा आहे? 1 ॾहाको। हाणे त छा लिखंदासीं? ॾहाको। हे लिखंदो ॾहाको। 1 छा आहे? ॾहाको। हाणे 2 छा आहे? ॾहाको। 2 ॾहाको या 2 ॾहाको। 2 लिखी करे ॾहाको जो मकानी मुल्क 2 जो मकानी मुल्क ॾहाको आहे। जीअं हे लिखियलु आहे जो मकानी मुल्क एको आहे। अहिड़ी तरीक़े सां लिखंदो। हाणे 5 जो मकानी मुल्क ॾहाको आहे। ॾहाको आहे। ठीकु आहे। हाणे 7 जो मकानी मुल्क 7 जो मकानी मुल्क ॾहाको आहे। हाणे हिन में 3 जो मकानी मुल्क ॾहाको आहे ऐं 5 जो मकानी मुल्क 5 जो मकानी मुल्क ॾहाको ऐं हिन में 6 जो मकानी मुल्क 6 जो मकानी मुल्क ऐं हिन में 8 जो मकानी मुल्क। ठीकु आहे। हाणे तव्हांखे ॿियो होमवर्क ॾियां थो। हाणे जीअं त नीरो रंग लिखियलु आहे न, हाणे मां तव्हांखे चवां पीलो रंग। पीले रंग जो मकानी मुल्क छा आहे? उहो लिखंदव एको। 7 एको आहे, 8 एको आहे, 3 एको आहे। ईअं ई तव्हां ॿिया रंग मटे सघो था। ठीकु आहे बेटा। हाणे हेठि चवे थो हेठि ॾिनल एका ऐं ॾहाके ॻणे करे खाननि में लिखो ऐं अदद ठाहियो। छा थो चवे? हेठि ॾिनल एका ऐं ॾहाका ॻणे करे खाननि में लिखो ऐं अदद ठाहियो। हाणे हे आहे एका। हाणे ॾिसो एकनि में जेके तव्हां वटि जेके नंढा नंढा बॉल्स थींदा आहिनि इहे विधल आहिनि। घणा विधल आहिनि? 2 विधल आहिनि। 2 एका 1 ॾहाको। हे हिकिड़ो आहे न, हिन में 2 आहिनि।
ठीकु आहे 2 एका ऐं 1 ॾहाको मिली करे छा ठाहींदा आहिनि 12 2 एका 1 ॾहाको मिली करे 12 ठाहिनि था ठीकु आहे हाणे हे ॾिसो हे एका हे ॾहाका हाणे एका घणा आहिनि हिकु ऐं ॾहाका ॿ हाणे छा कंदासीं हिते लिखंदासीं 1 1 2 ॾहाका घणा थी विया 1 1 2 ॾहाका मिली करे छा ठाहियूं 21 ठीकु आहे बेटा अहिड़ी तरीक़े सां तव्हां ॿी एक्सरसाइज करे सघो था हिन में हीअं मिसाल तौरु हीअं कयो हिन में हिकिड़ो बाल विधोसीं ॿियो बाल विधोसीं टियों चोथों ठीकु आहे हे थी वियो एको ठीकु आहे वरी ॾहाके लाइ छा कंदासीं ॿी लाइन कंदासीं हिन में हिकु हे ॿधा विझूं असां हे घणा थी विया 1 2 3 4 एका 2 ॾहाका घणा थी विया 24 4 एका 2 ॾहाका छा थी वियो 24 ठीकु आहे अहिड़े ई तरीक़े सां तव्हां ॿिया बाल बि ठाहे सघो था मुख़्तलिफ़ जेकॾहिं हिननि वधाईंदव या तव्हां ईअं खणो बाल खणो 1 2 3 ठीकु आहे हे एका पोइ 1 2 3 4 5 हे थी विया ॾहाका ठीकु आहे हाणे घणा थी विया 1 2 3 3 एका 1 2 3 4 5 ॾहाका ठीकु आहे 5 ॾहाका हितां ॿई मिलाईंदासीं ऐं लिखंदासीं हिते ऐं ठीकु आहे हे ऐं ठीकु आहे हे मिलायासीं घणा थी विया 53 3 एका 5 ॾहाका थी विया 53 ठीकु आहे अहिड़े ई तरीक़े सां तव्हां मश्क़ां करे सघो था ऐं पंहिंजो सुवाल जवाबु सम्झी सघो था जेको जंहिंखे असां चवंदा आहियूं प्लेस वैल्यू सिंधीअ में चवंदा आहियूं मकानी मुल्ह जी सुञाणप ठीकु आहे उमेद कयूं था जो तव्हांखे लेक्चर सम्झ में आयो हूंदो जेकॾहिं सम्झ में आयो त असांजे पेज खे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा त जीअं वधि खां वधि शागिर्द हिन लेक्चर मां फ़ाइदो हासिलु करे सघनि थैंक्स फॉर वॉचिंग रिमेंबर अस इन योर प्रेयर्स